मुझो मदीने वारो साईं पान खेमे जे दर ते वेठा हुया हुजूर जे हथन में हिकड़ो नेसो हुयो नेसे के ही खोड़ियो उन्हें ते तेल नेसो खुतल इन खेमे में अंदर 4 शख्सियतों ने पंजी ज़ात मुझे मिठे मोहम्मद करीम जी सुन हबीब उन्हें खेमे जे दर ते पंजे मेज़े से एक लगाए हुजूर खेमे जे दर ते वेठा है खेमे जे अड्यूं साहबन जी जमात कटोई असाबी खेमे जे अग्या मुश्ताक निगाहूं मुस्तफा जे मुखड़े में अजु अखियूं छॾियो छिबण मां यार जो दीदार क्या अजु अखियूं छॾियो छिबण यार जो दीदार क्या यार जो दीदार क्या ओ सरदार जो दीदार क्या अजु अखियूं छॾियो यार जो दीदार क्या अजु छो छॾियो छिबण असां वञूं नज़रूं हुजूर जे मुखड़े में ओ जदो हुजूर हीअं मुबारक मथे कयो जेका ॻाल्हि चवण जे लाइ साईं जन जो कंध मुबारक मथे खयो त असाब जूं निगाहूं मुस्तफा जे चेहरे में उन्हनि जा कन मुस्तफा जे आवाज़ ॿुधण जे लाइ मुश्ताक निगाह लगाए वेंदा काटो न चोरी न होते इहा खड़ी मुस्तफा जे मुखड़े के कन मुतवज्जे थिया अखियूं मुंतज़िर ज़हन मुंतशिर हर कंहिंजी निगाह मुस्तफा जे मुखड़े में हुजूर ने निहारन पिया ओ जो ज़बाने नबूवत चुरी हुजूर जन गुफ्तगू फरमाई जॾहिं थो बोली चपन के चोली गंढूं ऐं माखियूं मखण थो घोली जॾहिं थो बोली चपन के चोली गंढूं ऐं माखियूं तो खोली अखर अखर आहे मोती माणिक इहे त कंहिंजो ख़िताब नाहे ओ जान जाना ओ शाह जग में जो जो सी जवाब नाहे ओ जान जाना ओ शाह जग में तो जो जवाब नाहे मिठा माही मली हुआई सजाए सिच कब सजी हुआई सवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखो के किताब नाहे खाली छॾियो हुजे तो ये लिखो के किताब नाहे हुजूर गुफ्तगू फरमाई असाबी मुतवज्जे थिया असाबी 4 8 9 या पूरी जमात हुई संजन फरमायो या माशरल मुस्लिमीन
जमात हिन जमात जे महशर केॾी वॾी जमात हुजे न उनखे महशर चइबो माना हुज़ूर हाणे जेका ॻाल्हि पिया कनि सा हिकु ॿिनि सां न पर पूरी जमात हुई साईं फरमायो या मअशरल मुस्लिमीन ए मुसलमाननि जी जमात अना सिल्मुन लिमन सालम अहलल खैम ए मुसलमाननि जी जमात ॿुधो हिन खेमे में जेके वेठा आहिनि न जन सां इहे चारई सुलह कंदा मुंहिंजो उन्हनि सां सुलह वहरब लिमन हारबहुम जेको इन्हनि चैन सां जंग कंदो मुंहिंजो उन सां जंग जो ऐलान जेको इन्हनि चैन सां जेके मुंहिंजे खेमे में मौजूद आहिनि जेको इन्हनि सां प्यार रखंदो इन सां मुंहिंजे प्यार जो ऐलान जेको इन्हनि सां जंग कंदो उन्हनि सां मुंहिंजो जंग जो ऐलान वलियुन लिमन वालाहुम जेको इन्हनि सां इन्हनि खे दोस्त रखंदो मां मोहम्मद उन खे दोस्त रखंदुसि जेको इन्हनि खेमे वारनि सां प्यार रखंदो मुंहिंजो जेको इन्हनि सां बुग़्ज़ अदावत रखंदो मुंहिंजी उन सां जंग जी समझ में आया खेमे में चार केर हुआ मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खातून अतहर सलामुल्लाह अलैहा व अला अबीहा इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु चार शख्सियतूं साईं फरमाईंदा जेको इन्हनि सां प्यार रखंदो मुंहिंजो उन सां प्यार जेके इन्हनि सां सुलियो कंदा मुंहिंजो उन सां सुलियो जेको इन्हनि सां जंग कंदो मुंहिंजी इन सां जंग सुभान अल्लाह अॻिते हदीस जा लफ़्ज़ ॿुधो दिलि ते हथ रखो त मां हदीस पढ़ां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ध्यान ते हथ रखो सुभान अल्लाह शिया सुन्नी वहाबी देवबंदी सब ॿुधो मदीने वाले साईं जो फरमान मां किताब जो हवालो ॾेई वेठो आहियां वरी बि मातरी परे न आहे जेके शक थिए त हलियो अचे पर पुठ बकवास न कजांइ जे ॻाल्हाइणो आहे हिते मैदान में आ तुंहिंजी छंछरी साईं फरमाइनि था ला युहिब्बुहुम इल्ला सईदुल जद्द तैबुल मौलिद उहो प्यार रखंदो जंहिंजो नस्ल सही हूंदो पंहिंजे पीउ जो पुटु हूंदो नुस्ख़ो सही हूंदो जेको हलाली बाण समझो था न जेको इन्हनि सां प्यार रखंदो प्यार उहो रखंदो जंहिंजा ॾाढा पाक हूंदा पाण सही हूंदा मुतबो सही हूंदो पंहिंजे पीउ जो पुटु हूंदो इहो ई चइजे मोहबत जिद्दे में जिद्दे में हिकिड़ो फकीर जे मुंहिंजे पुट जो नालो रखियो अथमि हसनैन हसनैन नालो रखियो हिकिड़ो चए मूंखां पुछे
शादा एक नालो रखियो हसनैन हसनैन मुझे हसनैन को खबर है छाए केड़ो नालो मदीने वाले साईं जा दोता हुआ हुजूर जी न्याणी जो फर्जंद हुआ इमाम हसन इमाम हुसैन उन्हें हसन हुसैन के खिदाए सर को हसनैन चवण लोग हसन के ना हुसैन के अल्लाह तो मुसलमान है क्या मुसलमान है जी तू मुसलमान है कभी हसन हुसैन की खबर नहीं जे मैं ये नाला भी तुझे बातों में मुसलमान सदाए अच्छी दाढ़ी दा 40,000 गांव में बचत उन्हें के खबर ना है तो हसन दे रहा हुसैन अल्लाह जी सुन्नत जा आलम जिंदाबाद जनता के अहल बैत में मोहब्बत से मुल्कन में पाकन जो बयान ही न थो थे बिलबर ते मेराब ते उन्हें तौहीद शिरक दी गाल कंदा नबी दे घराने दी गाल न कंदा उन्हें मानन के या सुपर कोने त हसन केरा हुसैन अल्लाह शुक्र हसन जे बच्चे बच्चे के खबर आता हसन हुसैन समझे सिर का सुन्नी जो बच्चों बच्चों हसनैन से प्यार के प्यारा के प्यारा फैसलो इतने तो थे केड़ा केड़ा साईं फरमाइंदा वला युबग़िदहुम इल्ला शकीउल जद्द रदीउल विलाद जेको मानू इनन सा बुग़्ज़ रखे इनन चैन सा बुग़्ज़ रखे इन्हें जा डाडाना सही न पीर डाडा इन्हें जा सही न है इन्हें जी गंदी पैदाइश रदीउल विलाद गंदी पैदाइश बुरी पैदाइश बड़ी बड़ी मुखे को लफ्ज़ न चवरायो ना सियाना रदीउल विलाद गंदी पैदाइश उहे जन के हसनैन करीमैन सा बुग़्ज़ हुआ मौला अली सा बुग़्ज़ हुआ नबी जी न्याणी सा बुग़्ज़ हुआ ये गंदी पैदाइश वारा ॾाढनि को इन्हनि जो सही न आहे पीर ॾाढा इन्हनि जा दुरुस्त न आहिनि मोहब्बत इन्हनि चैन सां उहो रखंदो आहे जेको हलाली बच्चो हूंदो हाणे हिकिड़ी हदीस तो ॿुधाया जे या न ठरई त मां तूं रोई ॿुधने हदीस ॿुधने मदीने वारे साईं जे दरबार मूंखे शेर ॿुधण ईंदा आहिनि पर मूंखे मज़ो ईंदो आहे नबी जी हदीस पढ़ण हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं आया मस्जिद नबवी शरीफ उहा मस्जिद जंहिंमें हिकिड़ी निमाज़ पढ़ो त 50,000 निमाज़ुनि जो हुसैन कलोड़े ॻोठ में 50,000 निमाज़ूं पढ़ी दालीअ में 50,000 निमाज़ूं पढ़ी मस्जिद नबवी में हिकिड़ी निमाज़ इहा मूंखे बि ख़बर आहे त 50,000 पढ़ंदे 5 ई बोलंदो पढ़ी तुझे लक्षणनि जी मूंखे बि ख़बर अलाह जल सभिनी खे मस्जिद नबवी में निमाज़ नसीब हिकिड़ी निमाज़ पढ़ी 50,000 निमाज़ुनि जो सवाबु हीअं मुंहिंजा सोना हबीब जो आया न हिकिड़े हथ में इमाम हसन ॿिए हथ में इमाम हुसैन इन शहज़ादनि खे वठी हीअं हवेली मां निकिता हीअं मस्जिद ते जो आया त असहाबनि जूं निगाहूं मुस्तफ़ा ऐं मदीने वारे जे हिननि शहज़ादनि जे चेहरनि ते नज़र हे वदुहा वारो चेहरो चंड जहिड़ा ॿ शहज़ादा टई चेहरा बेमिसाल असहाबनि जूं नज़रूं चेहरनि ते हुजनि हुज़ूर जन खे हथ में वठी आया साईं जन जॾहिं महिल दाख़िल थिया सहाबनि जूं निगाहूं हुज़ूर जे चेहरे ते साईं जन फरमाया त ॿुधो मन अहब्बनी जंहिं मूंसां मुहबत रखी
मुझे बच्चन सा मोहब्बत रखी मूसा मुझे हिकड़े बच्चे ॿिए बच्चे ॿिन्ही बच्चन सां अब्बा हुमा हिननि जे अब्बे सां मोहब्बत रखी अब्बो केरु आहे हिननि जो ॻाल्हायो उम्म हुमा ऐं हिननि जी अम्मनि सां मोहब्बत रखी हिननि जी अम्मा केरु आहे सय्यदतुल निसा खातून जन्नत साईं फरमात जे मूसा मोहब्बत रखी हसन सां मोहब्बत रखी हुसैन सां मोहब्बत रखी अली सां मोहब्बत रखी अली जी राणी घर दयाणी सां पंचन सां मोहब्बत रखी घणनि सां पंचन सां मोहब्बत रखी साईं जन फरमायो कान मई फी दरजती यौमल क़ियामा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहो मोहब्बत रखण वारो मूंसां ईअं गॾु हूंदो जीअं हे ॿ शहज़ादा मूंसां मोहब्बत रखण वारो पंजतन सां हुब रखण वारो मूंसां गॾु हूंदो कान मई मूंसां गॾु फी दरजती मुझे दर्जे में जन्नत जे तबके में मां मोहम्मद हूंदुसि मुझे पाड़े में इहो हुबदार हूंदो जंहिंजो पंजतन सां असां पंजतन जा ॿार आहियूं कंदा असहाबनि सां प्यार असां पंजतन जा ॿार आहियूं कंदा असहाबनि सां प्यार जंहिंजो पंजतन पाक सां प्यार जेको मञंदो चार यार नया जंहिंजो पंजतन पाक सां प्यार जेको मञंदो चार यार नया तंहिंजे कलेमे जो एतबार नया तन मूज़िम खां असां सार आहियूं असां हैदर असां यारी वारो यार से आज़म दिलदार मञो असां यारी वारो यार सुणो से आज़म दिलदार मञो असां पीर मिठो भॻदार लोड़े वारो सरदार असां मशहूर वारो सरदार असां अबू हनीफ जा यार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा असहाबनि सां प्यार आहियूं पंजतन जी मोहब्बत असांजी हिकिड़ी अखि आहे चैन यारनि जी मोहब्बत असांजी अखि जंहिंखे हिकिड़ी हुजे ॿी न हुजे हिकिड़ी अखि हुजे ॿी न हुजे साची आहे खाबी नाहे खाबी आहे साची नाहे आल बैत सां प्यारा असहाबनि सां ज़ेरा इहो बि हिकु अखि वारो आहे असहाबनि सां प्यारा आल बैत सां बुग़्ज़ आहे इहो बि हिकु अखि वारो आहे जंहिंखे ॿिन्ही सां प्यार नाहे इहो अंधो आहे हिकु अखि वारो काणो आहे पर हे सुन्नी ॿिन्ही अखियुनि वारो
असां पिठे को मातम को न कयूं असां सारा कपड़ा को न ढकियूं सुन्नी पीर सुन्नी ना को पढ़दा तो सब सुन्नी भाई हेडा दी है ना कारी कमीज पाई वणन सके सुभान अल्लाह कुल्ला बेबी बाबा कार पूरे ध्यान आए जी साईं हमरा एकड़ो हमरा होयो के सुन्निन जो जलसो साईं लोड़े वाले जो जिक्र दे जिक्र में मुरीद हरी जे से ना फटाफटी बरगुन जो सीरत जो जलसो जे विच में वरी मातम थे वरी काला कपड़ा वरी से हिंदुन जी होली थे न रंग रखी दो प्यारी से प्यारी प्रिया थे हिंदुन सा वरी ईसाइन जो क्रिसमस थे तो उन्हें चले भंगी भंगी उन्हें जो मुर्शिद लाल गुरु जो भंगी ने आरो वाला है भाई नीरी पकड़ी उन्हें भंगी सा कर बैठा के मानू के बन्या आही कड़ी बना की वही चुनी बाबी दिल्ली हिंदुई कोली में गवा चांद ये बगाल बोलो हर कुछ तो मां हक दे बोला हेडू जमाजू ना ता हक दे उदो मां सभिनी सा पैर में भया लो तो जेको छुटो उने के सुभान अल्लाह अल्लाह बेली जेके पंजे मजहब जी खबर ना है हक चाहे ना हक चाहे ओ सुन्नी तो के मुबारक तुझी हक वाली सच वाली जमात एकड़ो सोलो दलील है ना जे जमात के रब राजी हुन उन्हें ना पैदा वली थी सजो पाकिस्तान घुम के बद मजहब में वली नजर दी वली सब सुन्नी कलंदर सुन्नी नालो इधर ओस्मान सुभान अल्लाह मिठाई सुन्नी फरमाए तो चार ही चंगा चौधार हुआ एक कांदा हबीब रोजे वारो साईं सुन्नी सुभान अल्लाह पूरो पाकिस्तान घुमिया हड़ई वली तो के सुन्नी नजर ईंदा छो हक वाली जमात में मौला पजा वली अचो गया वो सुन्नी हेडे होडे रोना न वरायो हक वाली सच वाली जमात तरफ नसीब कया तो के केड़ी जरूरत आवे पासे वणन की तो के जलसो सवाद सुन्नी दा जलसा सुभान अल्लाह कई मरम के दावत हो गया हरिया चुके तुम दिल पर बात बोले तो के जलसो सुनो ना लोड़े शरीफ ते दीदार करना लोड़े शरीफ ते दरगाह मशहूरी शरीफ दरगाह अल्लाह आबाद शरीफ वन खुदा के दोस्तन के दरबार में तो फैज मिले बाकी खाने की कमी संभाई जब हुबदार ही तो पंजर वंजर नमाज पढ़ना हुबदार ही तो रोजा रखना हुबदार ही तो अल्लाह के दीन पे अमल करना सुन्नत शरीयत मदीने वाले साईं के दीन पे अमल करना सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि किताब जो नालो मुस्नदुल फिरदौस जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 52 ॿियो किताब आहे तारीख़ दिमश्क जिल्द 7 सुफ़ो नंबर 127 टियों किताब आहे सवाए के मुहरका जिल्द ॿियो सुफ़ो नंबर 663 टिनी किताबनि में रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रजी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत करे तो मदीने वाले साईं फरमायो अना शजरतुन व फातिमतु हिमलुहा व अलीयुन लिकाहुहा वल हसन वल हुसैन समरुहा
ध्यान करो साईं फरमाइनि था मोहम्मद जो मिसाल हिकिड़े वण वांगुरु आहे मां मोहम्मद हिकु वण वांगुरु आहियां फातिमा उन जो थोड़ो आहे अली उन थोड़ जूं तारियुनि वांगुरु आहे हसन ऐं हुसैन उन जा मेवा आहिनि साईं फरमाइनि था इन्हनि पंजनि सां मुहबत रखण वारा इन वण जा पन कलोड़ो आ को चांडियो आ को सुमरो आ वल मुहिब्बून अहलल बैत वरकुहा अहल बैत सां मुहबत रखण वारा इन वण जा पन साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो वण जन्नत में थोड़ो जन्नत में तारियूं जन्नत में मेवा जन्नत में पन जन्नत में ये तू अहल बैत जो मुहब्बतदार आई तुझे मुबारक चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जे हुबदार आई तो पोतू जे ला हिते हुते बेड़ा पार हुबदार आई तो पोतू के मदीने वारो पान सा गॾु जन्नत रे पर मोहब्बत सुञापी निशानी में सुभान अल्लाह ये हर को जो मुझे मोहब्बत के सिंह से कोन खबर पई सिंह सुभान अल्लाह की खबर पवंदी मोहब्बत जी निशानी जैसा मोहब्बत हूंदी उन जो अक्सर जिक्र कंदो उनखे घणो याद कंदो पहिरीं निशानी आहे मोहब्बत जैसा हूंदी उन जो जिक्र कंदो जैसा मोहब्बत हूंदी उन जो चयो वञंदो जैसा मोहब्बत हूंदी उन जो तरीक़ो वठ वणंदो उन जो फरमान मञंदो उन जे तरीक़े ते हलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिंजी पंजतन सां मोहब्बत आहे न त पंजतन जी मोहब्बत वारी निमाज़ सां जेको पंजतन जो हुबदार हूंदो सो ज़रूर निमाज़ी हूंदो जेको पंजतन पाक जो हुबदार हूंदो सो मस्जिद जो पांधेड़ू हूंदो वो ज़िक्र वारो क़ुरान पढ़ण वारो वो चोरी न कंदो वो ज़िना न कंदो वो शराब न पीअंदो वो नशो न कंदो उन जे ज़बान ते विर्द हूंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह पढ़ पंज नमाज़ूं सारे ना बे खुदा के विसारे पढ़ पंज नमाज़ूं सारे ना बे खुदा के विसारे रख रोज़ा दिन के रखा महरम के महीने में रख रोज़ा दिन के रखा महरम के महीने नाकारा कपड़ा पा महरम के महीने में इमाम जिंदा आए इमाम जिंदा
सब परवर पाक जा प्यारा ओ शहीद करबल वारा तू तन जो शान बुधा महरम जे महीने में तन जो शान बुधा महरम जे महीने में इमाम जिंदा है हुसैन जिंदा है यम पिट को जायज नाए ना दर दर धुल बजा महरम जे महीने में कपड़ा महरम जे महीने में ओ सुन्नत को न सुनाती तो भंग सदल आलाती तो सुन्नत को न सुनाती तो भंग सदलड़ी लाती छद पिटकाई कुटका महरम जे महीने में पिटकाई कुटका महरम जे महीने में असहाब नबी जा प्यारा बड़ा हादी हिदायत वारा असहाब नबी जा तन के की नगरा महरम जे महीने में तन के की नगरा महरम जे महीने में को सचो रुपदारा वो नमाज पढ़ंदो खुदा जाने मुझे इमाम हुसैन पूरी जिंदगी कदे नमाज नहीं छोड़ी आखिरी निहारो करबला जो मैदान 101 तीर ने तलवार का बदल दी अल्लाह पूरो जिस्म मुझे सोने हुसैन जो जख्मी ऐ वो जुम्मे जो लियाड़ो जुम्मे जो पहन हुयो ओडी मना जब पाण दिन में घोड़े का जख्मी थी हेठ आया तो शिमर सीने पे चढ़ी गई पाण फरमाई तो शिमर मुझे सीनों पे खोलो ये सीनों खोले तो कोड़ जा अच्छा निशान भग जा कोड़ जा निशान पाण फरमाई मुझे नाने साईं सच फरमायो तो कोड़ियो कुत्तो आ जेको मुझे बच्चन जे खून में रुत मुझे नाने जो फरमान सच हुआ अज तुम के कत्ल कंदे पर शिमर थोड़ी देर मुझे सीने ताला तमा नमाज पढ़ी वो पूरी जिंदगी कदे नमाज न छड़ी ये आखिरी वक्त जे नमाज छड़े में तो मां पंजे बाबे अली जेका केड़ो जवाब ॾींदसि मां पंहिंजी अमड़ खातून अतहर जेका केड़ो कंद खणंदसि मां पंहिंजे हथे वो हसन जेका केड़ो जवाब ॾींदसि शिमर मुंहिंजा सीने तां लव मां नमाज फर्ज़ न कयो अहिड़े प्रेम करे मुंहिंजे सोणे हुसैन नमाज अदा कई नमाज न छॾी उन महिल नमाज पढ़ी अल्लाह जे अजा सिर सजदे में रखी रब जे हुजूर में नमाज पढ़ंदे सनान बिन अमरू नाले को बदबख्त हुयो साईं जन सिर सजदे में रखियो उन मथो तलवार है सिर मुबारक धड़कंदा सिर पंजो सजदे में रब जे हवाले कयो जिन बना इमाम हुसैन जो सिर मुबारक जिस्म का धार करो खोली बिन यजीद नाले को शख्स हुयो खोली नाले खोली वो सैयदना इमाम हुसैन जो सिर मुबारक के कपड़े में लेड़े घर निकली मजाल में हिकड़ी ज़ाल पूछे थी छा जी कई जी दुनिया की बड़ी कीमती शय सुबह कुफे जो गवर्नर उबैदुल्लाह बिन ज़ियाद उन्हें के ये शहरी मुस्लिम के सोने चांदी से ढाई चली बड़ी कीमती शय जी छा होती मिसाल सही है केड़ी शय को लिखा सोना चांदी हीरा मोती छा होते जी तो यो इमाम हुसैन को सिर जालिमत की शर्म जो कि फातिमा को ज़हरा भी न्याणी को सिर मानो सोनान में चाहती है कि मोहम्मद
मुस्तफा के बच्चे जो सिर खड़ा मां कसम थी खड़ा रब जी ज़ात जो अॼु खां वठी तोसां हिकु बिस्तर ते कॾहिं न गॾु थींदुसि तो जहिड़े ख़बीस पलीत सां मां कॾहिं बि ज़िंदगी में गुज़ारींदुसि जो तो मुस्तफा के बच्चे जो सिर खड़ा हिन जो सिर मुबारक हिकिड़ो था जो हुनजे हेठि रखे पाण वारे ख़बीस सुतो पर माई वीचारी खे निंड न कई पूरी रात माई बैल हुकदार हुई उनखे निंड न पई अचे उन रात थी दिन में हे ख़बीस सुतो न उन माई हीअं कयो जो बर्तन हटाई सिर मुबारक कढी वो सिर मुबारक चप्पल थी मदीने वारो चूसी जेको जेके गल मदीने वारा साईं चप्पल सां चुनू ॾींदा हुआ उहे रत में रंगीन हुया उहे ज़ुल्फ़ मुबारक रत में ॻाढ़ा हुया उन माईअ ज़ुल्फ़नि खे धोतो इमाम हुसैन जे सिर मुबारक खे धोतई खुशबू लॻाई हिकिड़े थाल में रखे पाण रत में बंदी गर्दन झुकाए कंध निमाए गोॾड़ा अदब जा ॿुधी सिर मुबारक रखिया बा अदब वेही रही चए थी रात थी त मां ॾिसां त इमाम हुसैन चुप चुप ऐं क़ुरान जी तिलावत रात जो बेगम थियो आवाज माई इन हुजरे मां बाहर निकिरी वञ गॾु पाक रूह तुंहिंजे बच्चे खे ॾिसण मुसाफिर हलिया करे मोकिलानी प्यासा सैयद न पीता पानी सिर मुबारक मेज़े पे खड़ी कूफे खां दिमश्क में बिन किया तो पूरी बात सोने हुसैन के सिर में जा अल्लाह ने कुरान की तिलावत फरमा दोस्तों नबी ने बच्चन की मोहब्बत कुरान से हुई नमाज से हुई अल्लाह के दीन से हुई जेकॾहिं तुंहिंजी अहल बैत सां मोहब्बत आहे त कुरान सां दिल लाइ नमाज सां दिल लाइ अल्लाह जो ज़िक्र कर मस्जिद के आबाद कर इहो अहल बैत जे हुकदार जी निशानी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों जंहिंखे अहल बैत सां मोहब्बत हूंदी न उनजी कॾहिं निमाज़ न छॾे सघंदो कॾहिं अल्लाह जो ज़िक्र न छॾे सघंदो मुंहिंजा दोस्त अहल बैत जो हुकदार उनजो छा वञे मकान में छा वञे उनजो नशर पतन में छा वञे उनजो बेहयाई के कमनि सां मदीने वारे साईं जे बचड़नि जो हुकदार हमेशह मस्जिद में ॾिसबो ज़िक्र सां ॾिसबो क़ुरान जेकॾहिं तूं सचो हुकदार आहीं न सची तुंहिंजी मोहब्बत नबी जे आल सां पंज तन पाकनि सां त अॼु हिन महफ़िल मुहम्मदी में अॼु हिन भलारी महफ़िल में वाइदो कर त अॼु तव्हांजी निमाज़ न छॾी सादा चओ निमाज़ पढ़ंदो निमाज़ भला हिते सोमाणी जी निमाज़ साईं जन पढ़ाइनि त तव्हां पढ़ंदव जी